कंबर खां सिंध ग्रीन न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल क़ादिर जी रिपोर्ट मुताबिक़ कंबर बिजली जे ग़ैर एलानिया लोड शेडिंग ऐं 11,000 तारुनि लाहिण ख़िलाफ़ कंबर अवामी फोरम तरफ़ां सेबको इंसामी ख़िलाफ़ टावर चौक ते सरदार मोहम्मद अली ख़ान हाकड़ो जी अॻुवाणी में धरणो हंयो वियो। उन मौक़े ते सरदार मोहम्मद अली ख़ान हाकड़ो, हफ़ीद हाकड़ो, वकील फराद हकड़ो, कामरेड अयाद बुरडो समेत ॿियनि चयो त कंबर शहर जे अली खान मोहल्ले समेत अक्सर मोहल्लनि जे गुज़िरियल 2 ॾींहनि खां बिजली बंदि कई वई आहे। वापडा इंसामिया 11,000 तारूं लाहे छॾियूं आहिनि। जितां उन्हनि खे पैसा मिलनि था उहे मोहल्ला हलनि था, बाक़ी मोहल्ला काटिया विया आहिनि। गुज़िरियल 36 कलाकनि खां अली खान मोहल्ले जी बिजली मुकमल तौर बंदि पियल आहे। कंबर अवामी फोरम में सिर्फ़ अली खान न पर कंबर जे मुख़्तलिफ़ मोहल्लनि जे रहवासियुनि शिरकत कई। उन्हनि वधीक चयो त शरीफ़ शहरनि खे बिला जवाज़ डिटेक्शन हयूं थियूं वञनि ऐं बिजली बंदि करे उन्हनि खे परेशान कयो थो वञे। ॿिए पासे सेबको एसटीओ खुशदार हयात जो चवणु आहे त जिन मोहल्लनि में बक़ाइदात रहियल आहिनि ऐं बिजली जी वधीक चोरी थिए पई, उन्हनि मोहल्लनि जी बिजली काटे छॾी आहे।